खबर मासा न्यू सैदाबाद में शेयर कंदासी। न्यू सैदाबाद में जो लाशारी बिरादरी की विंदुरन में जिड़े दौरान एक औरत खौफ मंचा फौत एक बार औरतों जख्मी थी पई आहिनि। ॻोठ धणी बख्श लाशारी में लाशारी बिरादरी की विंदुरन में जिड़े दौरान खौफ मंचा दिल जो दौरो पवण सबब 55 वरी ची मीना लाशारी फौत ऐं 2 औरतों जख्मी थी पयूं। जिड़े दौरान लठियूं लॻण सबब मलुक सादी ऐं मेडम मंडम लाशारी जख्मी थी पयूं। फौती ऐं जख्मी के अस्पताल मुंतकिल कयो वियो। न्यू सैदाबाद में खबर से शेयर कई पिया। न्यू सैदाबाद में जो लाशारी बिरादरी की विंदुरन में छेड़े दौरान एक औरत खौफ मंचा फौत ऐं 2 औरतों जख्मी थी पयूं आहिनि। ॻोठ धणी बख्श लाशारी में लाशारी बिरादरी की विंदुरन में छेड़े दौरान खौफ मंचा दिल जो दौरो पवण सबब 55 वरी ची मीना लाशारी फौत ऐं 2 औरतों जख्मी थी पयूं आहिनि।